असां पौलुस जे कुलुसियो नाले ख़त खे ॾिसी रहिया आहियूं। हलो त अॼु पहिरें अध्याय जी शुरूआति कयूं। पौलुस जा 4 क़ैद मां लिखियल ख़त, जंहिंमें कुलुसियो खे लिखियल ख़त बि शामिल आहे, हिननि खे कलीसिया जे शारीरिक रचना जो विज्ञान सॾायो वियो आहे, छो त हिननि ख़तनि में मसीही विश्वास जे सभी पक्षनि जे बारे में लिखियो वियो आहे। कुलुसिया जे ख़त में असांजो ध्यानु देह जे मस्तिष्क ते निर्देशित कयो वियो आहे, जेको मसीह आहे, जंहिंजी देह कलीसिया आहे। हिते देह ते यानी कलीसिया ते एॾी अहमियत कोन ॾिनी वई आहे, बल्कि हिन ख़त में विषय मसीह आहे ऐं मसीही जीवन हुन में केंद्रित आहे। हाणे असां कुलुसियो जो पहिरियों अध्याय 1 ऐं 2 वचन पढ़ंदासीं। कुलुसियो जो पहिरियों अध्याय 1 ऐं 2 वचन चवनि था, पौलुस जे तरफ़ां, जेको परमेश्वर जी इच्छा सां मसीह यीशु जो प्रेरित आहे, ऐं भाउ तिमुथियुस जे तरफ़ां, मसीह में हुननि पवित्र ऐं विश्वासी भाउरनि जे नाले जेके कुलुसियो में रहंदा आहिनि, असांजे पिता परमेश्वर जे तरफ़ां तव्हांखे अनुग्रह ऐं शांति मिलंदी रहे। पौलुस पाण खे मसीह यीशु जो प्रेरित सॾाए थो ऐं उहो हमेशह चवंदो आहे त हे परमेश्वर जी इच्छा सां आहे। जॾहिं पौलुस प्रेरित हुयो त उहो परमेश्वर जी इच्छा में हुयो। परमेश्वर हुन खे प्रेरित बणायो। छा अॼु तव्हां परमेश्वर जी इच्छा में आहियो? छा तव्हां मसीह जी सेवा करे रहिया आहियो? छा तव्हांखे हे पक आहे त तव्हां सही जाइ ते आहियो? छा तव्हांखे हे पक आहे त तव्हां सही कमु करे रहिया आहियो? मुंहिंजो विश्वास आहे त हर विश्वासीअ खे विश्वासियुनि जी देह में कर्तव्य रूप में कमु करण लाइ सॾायो वियो आहे, पर हे अहम आहे त सही तरीक़े सां कमु करणु घुरिजे। घणाई माण्हू फुर्तीअ सां कमु कंदा आहिनि, पर उहो कमु कंदा आहिनि जेको हुननि खे कोन करणु खपे। घणाई दफ़ा असां ॿियनि माण्हुनि जी नक़ल करण जी कोशिशि कंदा आहियूं। असां सोचींदा आहियूं, जेको फलां फलां भाउ करे रहियो आहे, मां बि उहो ई करण में व्यस्त थो थी वञा। असांखे हे यादि रखणु घुरिजे त असांजा दान अलॻि अलॻि आहिनि ऐं असां थोरो अलॻि तरीक़े सां कमु करण वारा आहियूं, पर असांखे कमु कंदड़ हुजणु घुरिजे। परमेश्वर पौलुस खे प्रेरित बणायो। छा जिते तव्हां हाणे आहियो हुते परमेश्वर तव्हांखे विधो आहे? असूलत में अगरि तव्हां हे ॼाणो था त तव्हां परमेश्वर जी इच्छा में आहियो त तव्हांखे ज़िंदगीअ में हिकु गहरी संतुष्टता मिलंदी आहे। मसीह में हुननि पवित्र ऐं विश्वासी भाउरनि जे नाले जेके कुलुसे में रहंदा आहिनि, हिते पौलुस ॿिनि ॻठनि जे बारे में कोन ॻाल्हाए रहियो आहे। उहे पवित्र या संत ऐं विश्वासी भाउर साॻा ई आहिनि। विश्वासी भाउर विश्वास करण वारा भाउर आहिनि ऐं उहे संत आहिनि। असां जेको कुझु बि कंदा आहियूं, इन्हीअ करे असां संत कोन आहियूं। असां संत असांजे ॾिनल पद जे करे आहियूं। यूनानी भाषा में संत लाइ जेको अखर वापरियो वियो आहे, हुन जो मतिलबु आहे परमेश्वर लाइ अलॻि कयो वियल। उहे जेके परमेश्वर लाइ अलॻि कया विया आहिनि ऐं विश्वासी भाउर हे सभी हुन साॻे ई ॻठ जा माण्हू आहिनि। ध्यानु ॾियो त उहे मसीह में आहिनि, पर उहे कुलुसी जे जाइ ते आहिनि। अहम सवाल हे कोन्हे त तव्हां कहिड़ी जाइ ते आहियो, पर हे आहे त तव्हां कंहिं में आहियो। उहो सुठो व्याकरण कोन हूंदो, पर सुठी बाइबल ज़रूरु आहे। उहे संत कुलुसे ते आहिनि। हे सुठो थींदो त असांखे हिते पृथ्वीअ ते पंहिंजो हिकु पतो हुजे, पर असांखे मथे मसीह में भी हिकु पतो हुजणु खपे। असांजे पिता परमेश्वर
ऐं प्रभु यीशू मसीह जे तरफ़ां तव्हांखे अनुग्रह ऐं शांती मिलंदी रहे। परमेश्वर जी शांती अनुभव करण जे लाइ असांखे परमेश्वर जे अनुग्रह खे ॼाणणु ज़रूरी आहे। इहो यादि रखणु अहम आहे त पौलुस नॉस्टी सिख्या हिन नाले जे हिकिड़े ॻठ जी कूड़ी सिख्या ते प्रतिकार कंदे लिखी रहियो आहे। इहा सिख्या कलीसिया जी पहिरीं विधर्म जी सिख्या हुई। नॉस्टिकनि जी इहा एसीन नाले जी हिकु शाखा हुई। उहे परमेश्वर खे माण्हुनि खां परे हिकु घटि ऐं बिना अहमियत वारो दर्जो ॾेई सेखारे रहिया हुया त हिकिड़े खे परमेश्वर वटि पहुचण लाइ कुझु उत्पन्न थियल शयुनि द्वारा गुज़रणो ज़रूरी आहे। छा तव्हां ॾिठो आहे त सभिनीनि विधर्मी या गैर मसीही धर्म ऐं कूड़ी सिख्या वारनि गठनि वटि परमेश्वर वटि पहुचाइण लाइ हिकु क़िस्म जो खुलजा सिमसिम हूंदो आहे। पौलुस हिते सिर्फ़ ॿुधाए थो त अनुग्रह ऐं शांती सिधो असांजे पिता परमेश्वर वसीले ईंदियूं आहिनि। मसीह जे वसीले असां सिधो हुन वटि अची था सघूं। हाणे असां कुलूसियो जो पहिरियों अध्याय ऐं टियों वचन पढ़ंदासीं। कुलूसियो जो पहिरियों अध्याय ऐं टियों वचन ॿुधाए थो, असां तव्हां जे लाइ हमेशा प्रार्थना करे पंहिंजे प्रभु यीशू मसीह जे पिता अर्थात परमेश्वर जो धन्यवाद कंदा आहियूं। असां परमेश्वर वटि सिधो वञी सघूं था। असांखे कहिड़े बि नमूने जे काई उत्पन्न थियल शइ द्वारा वञण जी ज़रूरत कोन्हे। जो कोई बि परमेश्वर मसीह यीशू में आहे हुनखे परमेश्वर पिता वटि वञण लाइ रस्तो खुलियल आहे। तव्हां जे लाइ हमेशा प्रार्थना करे। पौलुस केतिरनि माण्हुनि लाइ प्रार्थना करे रहियो हुयो। हिन जो हिसाब रखणु हिकु चुनौती जहिड़ो आहे ऐं हुननि में कुलूसिया जा बि विश्वासी जमा हुया। पौलुस हुननि लाइ बि प्रार्थना कंदो हुयो। उहे हुन जे प्रार्थना जी पर्चीअ में शामिल हुया। अचो त चोथों ऐं पंजों वचन पढ़ूं। कुलूसियो जो पहिरियों अध्याय चोथों ऐं पंजों वचन ॿुधाए थो, छो त असां ॿुधो आहे त मसीह यीशू ते तव्हांजो विश्वास आहे ऐं सभी पवित्र माण्हुनि सां तव्हां प्रेम रखंदा आहियो। हुन आशा जी हुजल शइ जे वजह सां जेको तव्हां जे लाइ स्वर्ग में रखियल आहे, जंहिंजो वर्णन तव्हां हुन सुसमाचार जे सचे वचन में ॿुधी चुका आहियो। हिते पौलुस हुन टिनि अनुग्रहनि खे जोड़े थो। पहिरियों विश्वास भूतकाल जे वक़्त में, ॿियो प्रेम वर्तमान में, टियों आशा यानी भविष्य में। पौलुस हाणे हिननि विश्वासियुनि जे सुठे गुणनि जे बारे में ॻाल्हाइण वारो आहे। हुननि खे परमेश्वर जे तरफ़ विश्वास हुयो। विश्वास ऐतिहासिक असूलियतनि ते टिकंदो आहे। उहो पिछले वक़्त ते निर्भर कंदो आहे जेको हुननि पहिरियों ॿुधो हुयो, हुन ते निर्भर कंदो हुयो, जंहिंजो वर्णन तव्हां हुन सुसमाचार जे सचे वचन में ॿुधी चुका आहियो। हे हुन सुसमाचार जे विषय जे बारे में आहे। उहे महान सच जेके परमेश्वर जे अनुग्रह जे सुसमाचार या ख़ुशख़बरीअ सां संबंधित आहिनि। परमेश्वर असांखे क्रूस जे साम्हूं बीहारे छॾियो आहे ऐं असांखे हुन में मसीह में विश्वास करण लाइ चई रहियो आहे। अगरि तव्हां हे कोन ॿुधो आहे त तव्हांखे कंहिं में विश्वास करणो आहे त तव्हां सच में उहा ख़ुशख़बरी कोन ॿुधी आहे। ख़ुशख़बरी हे कोन्हे त असांखे कुझु करिणो आहे, पर उहा असांखे हे ॿुधाईंदी आहे त मसीह असां लाइ, तव्हां लाइ ऐं मुंहिंजे लाइ लॻभॻि 2000 साल पहिरियों छा कयो। रोमियो जे किताब जे 10 अध्याय जे 17 वचन में लिखियल आहे, अतः विश्वास ॿुधण सां
ऐं ॿुधणु मसीह जे वचन सां थींदो आहे। विश्वास ऊंदहि में छलांग मारणु कोन्हे, उहो ऐतिहासिक असूलियतनि ते टिकंदो आहे। उहो परमेश्वर में विश्वास करणु आहे। ऐं सभी पवित्र माण्हुनि सां तव्हां प्रेम रखंदा आहियो। विश्वास पिछले वक़्त ते निर्भर कंदो आहे, पर प्रेम वर्तमान लाइ आहे। असांजे सिख्या जे धार्मिक कटरपन जे बारे में घमंड करणु ऐं पोइ असांजे भाउरनि में खोट ॻोल्हे हुननि खे क्रूस ते लटकाइण में वक़्तु बिताइण, हे सभु अॼु बकवास आहे। घणा ई उहे अद्भुत संत आहिनि जेके पंहिंजे विश्वासी भाउरनि खे घटि सम्झी रहिया आहिनि। हुननि खे घटि था सम्झनि जेके हुननि जे ऊचे हदनि ताईं कोन था मापनि ऐं हुननि वांगुरु अलॻि कोन कया विया आहिनि। मुंहिंजा दोस्त, जग हेरे सामने में रुचि कोन थो रखे। जग हे थो ॾिसणु चाहे त मसीही हिक ॿिए खे प्रेम कनि था कि न। पाण खे हिकु मसीही विश्वासी लेखणु ऐं पंहिंजे भाउरनि लाइ प्यार न ॾेखारणु हे ढोंगीपन आहे। अगरि असां पंहिंजे भाउरनि सां कुझु ॻाल्हियुनि में सहमत कोन आहियूं त असांखे हुननि जो सहणो आहे। असांखे हुननि लाइ प्रार्थना करणु घुरिजे ऐं हुननि सां प्रेम करणु घुरिजे। विसरो न त हिकिड़ो मसीही हिकु पापी आहे जेको अनुग्रह द्वारा बचायो वियो आहे, जंहिं अनुग्रह सां उद्धार पातो आहे। असां मां केर बि हिन ज़िंदगीअ में परिपूर्ण कोन थी वेंदो। हिकिड़ो माण्हू हिकु मसीही नेता या अगुवा जी निंदा करणु मूं वटि आयो। मां बि हुन अगुवा जे सभिनीनि कमनि सां सहमत कोन आहियां, पर परमेश्वर जो आत्मा हुन मसीही नेता खे ज़ोरदार तरीक़े सां इस्तेमालु करे रहियो आहे। त मां हुन शिकायत कंदे माण्हूअ खां पुछियो, छा तूं कॾहिं हुन नेता लाइ प्रार्थना कई आहे? हुन जवाबु ॾिनई, न, मां कोन कंदो आहियां। मां हुन खे चयो, मुंहिंजे ख़्याल में तोखे हुन लाइ प्रार्थना करणु घुरिजे। तूं हुन सां सभी ॻाल्हियुनि में सहमत कोन हूंदे, पर परमेश्वर जो आत्मा हुन जो इस्तेमालु करे रहियो आहे। हिननि कुलुसियों जे विश्वासियुनि खे पंहिंजा सुठा गुण हुया। उहे परमेश्वर जे तरफ़ पंहिंजे विश्वास में स्वस्थ हुया। उहे पंहिंजे विश्वास में गंभीर हुया ऐं पंहिंजे मसीही भाउरनि लाइ बि हुननि में प्यार हुयो। ऐं पौलुस चवे थो त हुननि खे भविष्य लाइ आशा हुई। हुन आशा जी हुजियल शइ जे वजह सां जेको तव्हांजे लाइ स्वर्ग में रखियल आहे। पहिरें कुरिन्थियों में पौलुस हुननि टे कृपाउनि जो ज़िक्र करे थो, पर थोरे अलॻि ई नमूने। पहिरें कुरिन्थियों जे 13 अध्याय जे 13 वचन में पौलुस चयो आहे, पर हाणे विश्वास, आशा, प्रेम, हे टई स्थाई आहिनि, पर हिननि में सभिनीनि खां वॾो प्रेम आहे। उहो विश्वास खे ॿिए दर्जे ते रखे थो ऐं प्रेम खे सूचीअ में आख़िर थो लिखे। छो त प्रेम ई आहे जेको टिकंदो। प्रेम वर्तमान लाइ आहे। इहा ॻाल्हि सच आहे, पर प्रेम अनंत काल ताईं रवंदो। हे अहम आहे त असां हाणे ई हिन पृथ्वीअ ते प्रेम प्रदर्शित करणु शुरू कयूं। छा तव्हां हिन ॻाल्हि ते मूंसां सहमत न आहियो? आशा जी हुजल शइ जे वजह सां जेको तव्हांजे लाइ स्वर्ग में रखियल आहे, उहा आशा, उहा आसीसित आशा आहे। असांखे मसीह जे अचण जो इंतज़ारु करणो आहे। असांखे हुन जे अचण खे प्रेम करणो आहे, जंहिंजो वर्णन तव्हां हुन सुसमाचार जे सचे वचन में ॿुधी चुका आहियो। उहा ख़ुशख़बरी हिकु सादो संदेश आहे जंहिंमें परमेश्वर तव्हांखे छड़ो विश्वास करण लाइ चई रहियो आहे। तव्हांखे कुझु असूलियतुनि जे आधार ते विश्वास करणो आहे। यीशु मसीह हिकिड़ी शुद्ध ऐं न स्पर्श थियल कुमारीअ खे
पैदा थियो। मसीह चमत्कार कया, उहो पूरी तरीक़े सां परमेश्वर आहे ऐं पूरे तरीक़े सां इंसान हुयो। उहो क्रूस ते मुओ, दफ़नायो वियो ऐं वरी सां जी उथियो। उहो स्वर्ग में मथे वापसि वियो। हुन पिंतीकुस्त जे ॾींहुं कलीसिया खे आकार ॾियण लाइ पवित्र आत्मा खे जग में मोकिलियो ऐं उहो अॼु परमेश्वर जे सॼे हथ पासे वेठल आहे। हुन जी उहा जाइ असांजे छुटकारे जे पूरो थियण खे दर्शाए थी। असांखे हुन जे सहारे या ज़िमेदारीअ हेठों प्रवेश करण लाइ चयो वियो आहे। उहो सहारो जेको उहो हुननि खे ॾिए थो जेके हुन वटि ईंदा। हाणे असांखे हुन जे तरफ़ों ॾिनल सेवा मध्यस्थता करण जी आहे। मुंहिंजे ख़्याल में हुन वटि ॿियूं सेवाऊं ॿियूं आहिनि ऐं आख़िर में उहो पृथ्वीअ ते वापसि मोटण वारो आहे। हे सभु हुन गौरवी ख़ुशख़बरी जा भाग आहिनि। हे ख़ुशख़बरीअ जो विषय आहिनि जेके पौलुस हिते प्रगट करे रहियो आहे या ॿुधाए रहियो आहे। हाणे असां अॻिते वधी कुलुसियों जो पहिरियों अध्याय ऐं 6 वचन पढ़ंदासीं। कुलुसियों जो पहिरियों अध्याय ऐं 6 वचन ॿुधाए थो, जेको तव्हां वटि पहुतो आहे ऐं जीअं जग में भी फल आणे ऐं वधंदो वञे थो, उअं ई जंहिं ॾींहं खां तव्हां हुन खे ॿुधियो ऐं सचाईअ सां परमेश्वर जो अनुग्रह ॼाणियो आहे, तव्हां में भी हीअं ई करे थो। पौलुस चवे थो त ख़ुशख़बरी कुलुसियों वटि उन ई तरीक़े सां आई आहे जंहिं तरीक़े सां सॼे जग वटि आई आहे। कुझु शास्त्र पंडित सम्झनि था त इहा ॻाल्हि वधाए चई वई आहे। इहा ॻाल्हि स्वीकार शायदि थोरो मुश्किल हूंदो। छा पौलुस इहो चवण जी कोशिश थो करे त जॾहिं उहो रोम में क़ैद खाने में हुयो तॾहिं ख़ुशख़बरी सॼे जगत में पहुची वई हुई? उहो हीअं चए थो, हिकिड़ो शास्त्र पंडित असांखे ॿुधाए थो। हुन जो चवणु आहे त उहो जीअं चयईं तीअं ई हुन जो मतिलबु हुयो, सफ़ा सिधो, वधाए करे न। हुन शास्त्र पंडित तुर्कीअ देश में कुझु वक़्तु बितायो। उहो सारदी शहर जे जाइ ते बीठो हुयो ऐं हुन खे हुन रोमियो रास्ते जो दर्शन प्राप्त थियो जेको खोदण खां पोइ लथजो हुयो। उहो ई रस्तो हुयो जंहिंजो पौलुस पंहिंजे ज़माने में इस्तेमालु कयो हुयो। गलील देश मां निकिरी एफिसूस जे ठिकाने में वञण महिल 3 साल संदसि उहा ख़ुशख़बरी एफिसूस में टिकी घोषित कई सॼे रोमी साम्राज्य मां आयल हुतों जे माण्हुनि खे। नतीजो इहो थियो त उहा ख़ुशख़बरी रोम जे ठिकाने ते पौलुस जे हुते कैदी खणी वञण खां पहिरियों ई पहुची वई। मूल भाषा में जग लाइ अखर हिते कॉस्मोस आहे ऐं सादे लफ़्ज़नि में हिन जो मतिलबु आहे उन ॾींहं जो रोम राज्य। हुन वक़्त में ख़ुशख़बरी रोम राज्य जे परे परे जायुनि ताईं वञी पहुती हुई। ख़ुशख़बरी शायदि इंग्लिस्तान खे भी पार करे वई हूंदी। रोम जग जे हर हिस्से ख़ुशख़बरी ॿुधी हुई। मां सच चवां थो मुंहिंजा दोस्त, उहे पहिरियों जा प्रेरित अॻिते वधण जहिड़ा प्रगतिशील हुया। हुननि जेको भी कयो हुन जी निंदा करण में मां हिचकिचाईंदो आहियां। पौलुस हिते चवे थो त ख़ुशख़बरी सॼे रोमी जग में वञी पहुती हुई। जग में भी फल आणे। ख़ुशख़बरीअ जो प्रचार किथे भी कयो वञे उहो फल ज़रूरु आणंदी। पौलुस हीअं चई रहियो आहे ऐं इहा ॻाल्हि सच बि आहे। मां हे खुलो ॿुधाइण थो चाहियां त जॾहिं असां रेडियो जो प्रोग्राम शुरू कयो त मुंहिंजो विश्वास कमज़ोर हुयो। मां परमेश्वर जे वचन खे ॿाहिरि ॿुधाइण जो पको निश्चय त कयो, पर मां ईमानदारीअ सां ॿुधाईंदुसि। मूंखे पंहिंजो मुंहुं
ते किरण जी ऐं वॾे घाटे जी अपेक्षा हुई। मुंहिंजे ज़िंदगीअ जी सभिनीनि खां वॾी अजब जी ॻाल्हि त हे हुई त परमेश्वर पंहिंजे वचन खे आसीसित कयईं। छा मां अचंभ में पइजी वियुसि। मूंखे लॻो उहो मूंखे निराश करे छॾंदो, पर हुन ईअं कोन कयो। हुन चयो हुयो त उहो पंहिंजे वचन खे आसीसित कंदो ऐं असां हुन जे हीअं करण ते भरोसो करे सघंदा आहियूं। उहो फल आणे ऐं वधंदो वञे थो, उअं ई जंहिं ॾींहं खां तव्हां हुन खे ॿुधियो ऐं सचाईअ सां परमेश्वर जो अनुग्रह ॼाणियो आहे, तव्हां में बि हीअं ई करे थो। अॼु हुननि ख़तनि ऐं माण्हुनि जो ॿुधी असांजो दिलि भरिजी वेंदो आहे, जेके असांखे ॿुधाईंदा आहिनि त उहे हिन रेडिए जी सेवकाई सां मसीह वटि आणिया विया हुया। उहो कंहिं ॾींहुं कमज़ोरीअ में चालू थियो, पर परमेश्वर पंहिंजे वचन खे आसीसित कंदो आहे। मां हिन में छड़ो विश्वास ई कोन कंदो आहियां, पर हिन जी मूंखे ॼाण बि आहे। मां हिन ॻाल्हि ते कंहिंसां बहस बि कोन करणु चाहींदुसि। कोई मूंखे अची चवंदो आहे, मां हे विश्वास कोन थो कयां त बाइबल हे परमेश्वर जो वचन आहे, ऐं मां चवंदो आहियां, तूं विश्वास कोन कंदो आहीं? उहो चवंदो आहे, न, पर छा तूं मूंसां बहस करे मूंखे हिन जो विश्वास ॾियारण जी कोशिशि कोन कंदे? मां चवंदो आहियां, न, ऐं उहो पुछंदो आहे, छो न? ऐं मूंखे हुन खे चवण लाइ इहो ई हूंदो आहे, छो त मां हे ॼाणींदो आहियां त उहो परमेश्वर जो वचन आहे। मां छड़ो विश्वास ई कोन कंदो आहियां, पर ॼाणींदो बि आहियां। हे उअं ई थींदो जीअं कोई मुंहिंजे वटि अची चवे थो, मूंखे तव्हां सां हिन ॻाल्हि ते बहस करणी आहे त तव्हां पंहिंजी ज़ाल खे प्रेम कंदा आहियो या न। मां तव्हांखे घणियूं ई दर्शन शास्त्रीय ॻाल्हियूं ॿुधाए सघां थो जेकियूं हे साबित थियूं कनि त तव्हां पंहिंजी ज़ाल खे प्रेम कोन कंदा आहियो। छा तव्हां हे ॼाणो था त उहो माण्हू मूंखे बौद्धिक रूप सां चाबुक हणी मूंखे बहस में हराए सघे थो। उहो मूंखे तर्क संगत जे तौर सां ऐं सभी तरीक़नि जे बहसुनि सां हे ॾेखारण जी कोशिशि कंदो त मां पंहिंजी ज़ाल खे प्रेम कोन कंदो आहियां। छा तव्हांखे ख़बर आहे मां छा चवंदुसि? मां चवंदुसि, भाउर, मूंखे हिननि बहसुनि कयल ॻाल्हियुनि जे बारे में त ख़बर कोन्हे, पर मां चाहियां थो त तव्हां हिकु ॻाल्हि ॼाणे वठो। मां पंहिंजी ज़ाल खे प्रेम कंदो आहियां। छा तव्हां सम्झो था त हे अहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजी मूंखे ॼाण आहे? मां ॼाणां थो त मां हुन सां प्रेम कंदो आहियां। मूंखे उहे सभी तकनीकी ऐं मनोवैज्ञानिक बहसुनि जी घुर्ज कोन्हे। कोई ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेकियूं असांखे बसि ख़बर हूंदियूं आहिनि, ऐं असांखे अनजान ॻाल्हियुनि सां ख़बर हूंदड़ ॻाल्हियुनि खे उबतो न करणु खपे। असां लाइ हिन ते ध्यानु ॾियणु अहम ॻाल्हि आहे। पौलुस चवे थो त ख़ुशख़बरी फल उपजाईंदी। हे उहो अद्भुत विश्वास आहे जेको असांखे मिली सघे थो। हाणे असां कुलुसियों जो पहिरियों अध्याय ऐं 7 वचन पढ़ंदासीं। हुन जी ही सिक तव्हां असांजे प्रिय सहकर्मी इफिफ्रास खां पाती, जेको असांजे लाइ मसीह जो विश्वास योग्य सेवक आहे। अॼु असां हिते ई बीहंदासीं। हिन जी सम्झ असां ॿिए प्रोग्राम में ॾिसंदासीं। मां तव्हांखे चवणु थो चाहियां त परमेश्वर जो वचन ते मां विश्वास थो कयां, छो त उहो सचो वचन आहे, ऐं छो त मां ॼाणां थो त उहो ई परमेश्वर जो वचन आहे जेको मूंखे मृत्यु खां ऐं पाप खां बचाए थो। अॼु असां हिते ई बीहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं अलविदा।